अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध लाइ जान जो नज़रानो ॾींदड़ शहीद सूर्या बादशाह बाबति नामियारे सहाफ़ी ऐं मुहक़िक़ वक़ार हुसैन जो लिखियल लेख, जंहिंजो सिंधी में तर्जुमो कयो आहे अली अकबर जुणेजे। 20 मार्च 1943 जी सुबुह जो हैदराबाद जेल जी कोठड़ी जो लोही दर खुलियो त सनाटो टूटी पियो। बग़ैर कंहिं घबराहट जे इंतिहाई सकून ऐं वक़ार सां हिकु 33 वरहनि जो क़ैदी फाही जे घाट ॾांहुं वधी रहियो हो। उहो को आम क़ैदी न हो, पर सिंध जे हुरन जो रहनुमा शफ़क़तुल्लाह शाह राशिदी सानी अलमारूफ़ पीर पागार हो, जिन जे हिक सॾ ते आज़ादी जा मतवाला लबैक चवंदा हुआ। फाही जे तख़्ते ते क़दम रखंदे हुन जा आख़िरी लफ़्ज़ जेके खेसि मनसूब कया विया उहे हुआ, मां हिकु गुनाह ते शर्मिंदो आहियां, ऐं उहो आहे हद खां वधीक सिगरेट नोशी। बरतानवी सिंध जो गवर्नर सर हुयो। डाउ बाद में इंडिया जे वाइसराय लॉर्ड खे लिखियो त हैरत अंगेज़ हुयो त मौजे लम्हे में बि पीर वॾे वक़ार ऐं सकून सां बीठो रहियो, ऐं पोइ बिल्कुलु 8 वॻे जलाद जे हिकु झटके सां हिकु दौर जो ख़ात्मो थी वियो। ॿिए ॾींहुं सरकारी ऐलान मूजिबि पीर पगार जो जुर्म बादशाह जे ख़िलाफ़ जंग जी साज़िश ऐं मदद फ़राहम करणु हो, पर शफ़क़तुल्लाह शाह राशिदी सानी जो जुर्म असल में छा हो, उन खां अॻु संदन शख़्सियत ऐं ख़ानदान बाबति ॼाण हासिलु करणु ज़रूरी आहे। पागारे लफ़्ज़ जी माना अल्ताफ़ अहमद ख़ान मुजाहिद जी तहक़ीक़ मूजिबि मोहम्मद बिन क़ासिम सां गॾु सिंध आयल सैयद अली मकी जी नस्ल मां सैयद मोहम्मद राशिद शाह खे ख़ानदानी तबरकात मिलियल हुआ। संदसि वफ़ात ते हिकु पुटु सैयद शफ़क़तुल्लाह शाह अवल खे अहिड़ी दस्तार विरासत में मिली जेका पैगम्बर इस्लाम सां मनसूब कई वई, जॾहिं त ॿिए पुटु मोहम्मद यासीन शाह खे अलम यानी झंडो मिलियो। हिन दस्तार या पग जी निस्बत सां शफ़क़तुल्लाह शाह अवल खे पीर पागारो सॾियो वियो, जंहिंजो मतिलबु आहे पग वारो पीर। हिन ख़ानदान जो सूफ़ी सिलसिलो क़ादरिया राशिदिया आहे। जिन खे आलम मिलियो उन्हनि खे झंडे वारो सॾियो वियो ऐं उन्हनि जो तालुक़ु नक्शबंदिया राशिदिया सां आहे। ॿिए पीर पागारे अली गौहर शाह अवल जो दौरु हुयो जॾहिं 1843 में अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो। नफ़ीसा शाह ऐं हसन मुश्तबा जी तहक़ीक़ मूजिबि पीर पागारे जा पोइ लॻ ख़ैरपुर ऐं बहावलपुर खां वठी जैसलमेर, कच्छ, भुज, गुजरात, रहीम यार ख़ान ऐं थरपारकर जे रेगिस्तानी इलाइक़नि ताईं पखिड़ियल हुआ। पागारे जा मुरीद पंहिंजी मुनज़म बिरादरी खे जमियत चवंदा आहिनि। उन जमायत जा इंतिज़ामी कम ख़लीफ़ा हलाईंदा आहिनि। हिन तहक़ीक़ मूजिबि पागारे जा मुरीद 2 क़िस्मनि जा थींदा आहिनि, सालिम ऐं फ़र्क़ी। सालिम आम माण्हू थियनि था जेके बाक़ाइदा दरगाह जी ज़ियारत कंदा आहिनि, पीर जी ताबेदारी कंदा आहिनि, उन जे हुक्मनि ते अमल कंदा आहिनि, जॾहिं त फ़र्क़ी सख़्त जानिसार मुरीद थियनि था ऐं उन्हनि मां ई 19वीं सदी जे विच धारे हिकु इनक़लाबी गिरोह हुर जी सूरत में उभरियो। मौरख़ ज़ुल्फ़कार अली कलहोड़े मूजिबि 3 पीर पागारे हज़बुल्लाह शाह राशिदी 1880 में बरतानवी राज ख़िलाफ़ बग़ावत कई, जंहिंखां पोइ हुर तहरीक हिकु मज़बूत ताक़त बणिजी वई। ख़ासि तौर ते 4 पीर पागारे अली गौहर शाह सानी, 5 पीर पागारे शाह मर्दान शाह अवल ऐं 6 पीर पागारे शफ़क़तुल्लाह शाह राशिदी सानी जी क़यादत हेठि जेसी किरी पेपर्स में लिखे थो त हुरन जे कारवायुनि सबबि 1890 ताईं सॼो सिंध जो ॻोठाणो इलाइक़ो दहशत जो शिकार हो ऐं ज़मींदार बग़ैर हथियारबंद मुहाफ़िज़नि जे ॿाहिरि निकिरण जी जुरत न कंदा हुआ। उहे पुलिस ज़मींदारनि ऐं उन्हनि माण्हुनि खे क़त्ल करणु शुरू करे छॾियो जेके पुलिस जी मदद कंदा हुआ। जैसे किरी मूजिबि हुर अॻवान बचू बादशाह ऐं पीरू वज़ीर पुलिस ऐं मक़ामी अशराफिया जे खुलियल मुखालफ़त कई ऐं सॼी हुर बिरादरी ते घणो असरु विझी छॾियो। 1895 ताईं हुर तहरीक ज़बरदस्त ताक़त हासिल करे चुकी हुई। पुलिस मायूसी जो शिकार हुई ऐं बरतानवी सरकार जा वफ़ादार ज़मींदार ख़ौफ़ज़दा हुआ।
आफ्ताब नबी पंहिंजे किताब में लिखे थो त अप्रैल 1896 में पीरू वज़ीर इख़्तियारनि खे हिकु चैलेंज कंदड़ पैगाम मोकिलियो त हूअ मखी ढंढ नाले ॿेले में मौजूदु आहिनि। उन हंध खे फ़ौज ऐं पुलिस घेरे में वरितो ऐं जंग दौरान पीरू वज़ीर ऐं संस ॿ साथी मारिजी विया। पुलिस 22 मैल ताईं मज़ाहिमत कंदड़नि जो पीछो कयो, जंहिंजे नतीजे में 2 हुर मारिजी विया। जॾहिं त 3 खे गिरफ़्तार करे अदालत जे हुकुम ते फाही ॾिनी वई। हिन वाक़े हुर तहरीक खे वॾो नुक़सानु पहुचायो। ॿिए पासे बचू बादशाह हथियार फिटा करे छॾिया। बहरहाल एडवर्ड काक्स जे किताब मूजिबि बचू बादशाह ऐं संदसि 150 साथियुनि खे सांगड़ जे वेझो फाही ॾिनी वई ऐं अवामी रोड ते दफ़न कयो वियो त जीअं उन्हनि जा पोइलॻ उते को मज़ार या दरगाह न ठाहे सघनि जेका बाक़ी हुरनि लाइ मर्कज़ बणिजी सघे। आफ्ताब नबी सरकारी दस्तावेज़नि जे हवाले सां लिखे थो त केतिरनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं सज़ा तौरु पुलिस खे हुर ॻोठनि में मुक़ररु कयो वियो, जिन जे ख़र्चनि जी वसूली ॻोठाणनि खां कई वई। हैदराबाद ज़िले जे माण्हुनि ते हिकु मौक़े ते 2.5 लख रुपयनि जो ॾंढ विधो वियो, जेको उन वक़्त जे हिसाब सां वॾी रक़म हुई। उन खां सवाइ हुर ज़मींदारनि खे पंहिंजी ज़मीन जी महसूल जे बराबरि ॾंढ ॾियणो पियो। हुर अॻवाननि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाइयूं कयूं वियूं। उन जे हामियुनि जूं फ़हिरिस्तूं तयारु कयूं वियूं। हथियार रखण जा लाइसेंस ऐं आर्म्स एक्ट तहत ॾिनल रियायतूं वापसि वरितियूं वियूं। उन्हनि जूं ज़मीनूं ज़ब्त कयूं वियूं। ऐलान कयो वियो त जेसिताईं मसइलो हल न थिए उन वक़्त ताईं नहरी पाणी जी फ़राहमी मुअतल रहंदी। हूअ लिखे थो त आख़िरकार मखी ढंढ खे हुरनि जे सभिनी ठिकाणनि खां पाक कयो वियो। उते सज़ा तौरु पुलिस चौकी क़ाइमु कई वई ऐं इन्फेंट्री कंपनियूं ऐं हिकु कैवलरी स्क्वाड्रन मुक़ररु कया विया। अहिड़ी तरह हुर बिरादरी खे कमज़ोर करण लाइ ॿियनि इलाइक़नि मां गैर हुर बुगटी ऐं मरी कबीलनि खे आणे हिते आबाद कयो वियो। वफ़ादार माण्हुनि जी हिमत अफ़ज़ाई लाइ खेनि तलवारूं, पगूं ऐं ज़मीनूं ॾिनियूं वियूं। सन 1900 में बरतानवी सरकार पारां हुर बिरादरी खे मुजरिम कबीलो क़रार ॾिनो वियो। आफ्ताब नबी लिखे थो त हुरनि जे अहम ॻोठनि खे सरकारी सतह ते मुजरिमनि जूं बस्तियूं क़रार ॾिनो वियो ऐं हिते रहंदड़ माण्हुनि जी अच वञ ते पाबंदियूं लागू कयूं वियूं ऐं उन जी निगरानी लाइ पुलिस मुक़ररु कई वई। रहवासियुनि खां रोज़ानो 2 भेरा हाज़िरी वरिती वेंदी हुई त जीअं बुरे किरदार वारा माण्हू हुर बिरादरी सां राब्तो न करे सघनि। साॻे वक़्तु हुर माण्हुनि खे ज़बरदस्ती मख़सूस बस्तियुनि में मुंतक़िल कयो वियो जितां हू पास खां सवाइ ॿाहिरि अची न सघंदा हुआ। हिन एक्ट खे लागू करण जो मक़सदु इहो हो त लॻभॻि 5000 बालिग़ हुर माण्हुनि खे सिधी सरकारी निगरानी हेठि आंदो वञे। दी इंडियन जेल्स कमेटी जी रिपोर्ट मूजिबि सभ खां वधीक ख़तरनाक हुर बाग़ियुनि खे बम्बई प्रेसिडेंसी जे वसापुर स्पेशल सेटलमेंट ॾांहुं मोकिलियो वियो। हीअ बस्ती जेल खाते जे इंतज़ाम हेठि हुई ऐं उन जो सन 1911 जे बम्बई एक्ट तहत ठहियल ॿियनि आम बस्तियुनि सां को बि वास्तो न हो। साल 1921 में 12 वरनि जो पीर सबतुल्लाह पीर पागारो बणियो। आफ्ताब नबी लिखे थो त संदन ऐं बरतानिया जे इख़्तियारनि सां लाॻापा जल्दी ख़राब थी विया ऐं साल 1930 में 21 वरनि जी उमिरि में पीर सबतुल्लाह ते गैर क़ानूनी हथियार रखणु, अॻवा ऐं क़त्ल जा इल्ज़ाम लॻाए खेसि 8 साल क़ैद जी सज़ा ॾिनी वई। हुननि जो वकील पाकिस्तान जो बानी मोहम्मद अली जनाह हो, जंहिं सज़ा जी सख़्ती ते सख़्तु तनक़ीद कई। आफ्ताब नबी मूजिबि जनाह चयो त जेकॾहिं इंसाफ़ जी इहा हालत आहे त सिंध रहण जे लाइक़ु जाइ न आहे। पीर सबतुल्लाह खे बंगाल जे जेलनि में रखियो वियो जिते हू क़ौमपरस्त अनसरनि खां मुतासिर थियो। साल 1934 में आज़ादी बाद पीर पागारे सबतुल्लाह पंहिंजी फ़ौज तयारु कई ऐं पुलिस बदिरां मक़ामी अदालतनि ज़रिए मसइला हल करण जो हुकुम ॾिनो। अल्ताफ़ मुजाहिद मूजिबि पीर पागारो हुर जंगजुअनि खे इंटरव्यू बाद गाज़ी जो लक़ब ॾींदो हो। उन्हनि लाइ तंबाकू नोशी ऐं विलायती कपिड़ा पाइण मना थियल हुआ। हुर जंगजुअनि खां हल्फ़ वठण बाद संदन ज़िंदगी में निमाज़ जनाज़ा पढ़ाई वेंदी हुई छो त मौत या सरफ़रोशी जी ख़्वाहिश लाज़मी हुई। अल्ताफ़ मुजाहिद मूजिबि हुर तहरीक दौरान केतिरनि हुरनि खे क़ैद ऐं बंद में रखियो वियो। फाही जे सज़ाउनि
खे बि हुर मुंहुं ॾींदा रहिया। जॾहिं त केतिरनि हुरनि खे लोढ़नि में क़ैद पिणु कयो वियो हो। हीअ पहिरियां क़ैदी हुआ जिन खे क़ैद दौरान कमाइणो बि पवंदो हो। आफ्ताब नबी लिखे थो त पीर पागारे हुकूमत खां क्रिमिनल एक्ट जे ख़ात्मे ऐं हुर क़ैदियुनि जी आज़ादी जो मुतालबो कयो। शुरूआति में हुर पुरमन एहतजाज कंदा हुआ, पर पोइ पीर पागारे जूं तक़रीरूं बरतानिया जे ख़िलाफ़ वधीक जारहाणियूं थी वियूं। पीर पागारे बरतानवी राज ख़िलाफ़ बग़ावत जो ऐलान कयो, जंहिंखे हू जिहाद करार ॾींदो हो। हुर सरकारी मुलाज़िमनि ऐं मुख़बरनि खे निशानो बणाईंदा हुआ। साल 1942 में हुननि पुलिस स्टेशन ते हमिलो कयो ऐं हिक ट्रेन खे पटड़ी तां लाहिण जी कोशिशि कई। हुर कार्रवाइयुनि में दर्जने माण्हू मारिया विया, सरकारी इमारतूं तबाह थियूं ऐं मवासिलाती निज़ाम खे पिणु नुक़सानु पहुतो। हुर तहरीक में औरतुनि बि हिसो वरितो हो। अल्ताफ़ मुजाहिद लिखे थो त औरतूं बि मर्दनि वांगुरु अंग्रेज़नि लाइ मथे जो सूर बणिजी वियूं हुयूं। साईं उमरचंद जी तसनीफ़ में अहिड़ी हिकु औरत माई राणी ठाकुर जो ज़िक्र मिले थो, जेका मुख़्तलिफ़ भाङनि में वेस मटाए गोरीला जंग विढ़ंदड़ हुरनि ताईं हथियार पहुचाईंदी हुई। अलाह बचायो राहुकड़ो पंहिंजे मज़मून में अहिड़ियुनि बेशुमार बहादुर औरतुनि जो ज़िक्र करे थो। हुर तहरीक खे कुचलण लाइ सिंध जे सांगड़ वारे इलाइक़े में पहिरियों इंतिज़ामी मार्शल लागू कयो वियो। हुर एक्ट पास कयो वियो, जंहिं तहत हुरनि खे पनाह, खाधो या पाणी ॾियण बि जुर्म बणियो। पुलिस स्टेशन ते हमला, ट्रेन जो हादसो, दर्जने जानियूं, सरकारी इमारतूं ऐं मवासिलाती निज़ाम तबाह कयो वियो। अल्ताफ़ मुजाहिद लिखे थो त बरे सग़ीर पाक हिंद में पहिरियों इंतिज़ामी मार्शल सिंध जे इलाइक़े सांगड़ में हुर तहरीक खे दॿाइण लाइ लागू कयो वियो, जंहिंजी मंज़ूरी सिंध असेंबली जे ॻुझे इजलास में सिंध जे वॾेरनि ॾिनी हुई। हुर एक्ट जे लागू थियण बैदि हुरनि खे क़ैद ऐं बंदि जे अज़ाब मां गुज़रणो पियो। आफ्ताब नबी मूजिबि बरतानवी हुकूमत सख़्तु रद्दअमल इख़्तियार कयो, सख़्तु कानून लागू कया विया ऐं हुरनि जी मदद ते सख़्तु सज़ाऊं ॾिनी वियूं। सवें हुर गिरफ़्तार कया विया, उन जा ॻोठ साड़िया विया ऐं हवाई बमबारी वसीले उन जा ठिकाणा तबाह कया विया। औरतुनि ऐं ॿारनि खे बि निशानो बणायो वियो ऐं जेलनि में सख़्तु सज़ाऊं ॾिनी वियूं। बरतानवी हुकूमत हुर एक्ट पास कयो, जंहिं तहत हुरनि खे पनाह ॾियण, खाइण पीअण लाइ कुझु ॾियण बि जुर्म करार ॾिनो वियो। आफ्ताब नबी लिखे थो त बरतानवी हुकूमत पीर पागारे खे हर हालत में गिरफ़्तार करे सज़ाए मौत ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो हो, तंहिं करे उन्ही खे गिरफ़्तार कयो वियो। मार्शल रेगुलेशन 52 लागू कयो वियो त जीअं मुक़दमो माज़ी जे ॾोहनि ते बि लागू करे सघिजे। उन्हनि खे 29 जनवरी 1943 ते मुक़दमे जी इतलाह ॾिनी वई ऐं वकील रखण जो वक़्तु बि न ॾिनो वियो। उन जा बैंक अकाउंट ऐं मिल्कियत ज़ब्त कई वई। उन जे ख़ानदान जे औरतुनि जा ज़ेवर बि ज़ब्त कया विया त जीअं उन्हनि खे माली तौरु कमज़ोर बणाए सघिजे। अदालती क़ाइदा तब्दील कया विया ऐं दिफ़ाई वकील खे उहे दस्तावेज़ बि मुहैया न कया विया जिन ते उन्हनि खे क़ानूनी हक़ हासिलु हो। पीर पागारे खे सिर्फ़ु उहे सुवाल पुछण जी इजाज़त हुई जेके इख़्तियारनि मंज़ूर कया हुआ। अदालती कार्रवाई दौरान पीर पागारे ऐं इस्तग़ासे जे शाहिदनि जे विच में पर्दो लटकायो वियो। आफ्ताब नबी मूजिबि दिफ़ा जे शाहिदनि ते तशदुद कयो वियो, जॾहिं त इस्तग़ासी जा शाहिद या त सरकारी मुलाज़िम हुआ या पीर पागारे जा मुख़ालिफ़। मुक़दमो शुरू थियण बैदि 26 ॾींहंनि अंदरि पीर पागारे खे सज़ाए मौत ॾिनी वई। जेल में हिकु बरतानवी आफ़िसर उन्हनि खे ॾिठो ऐं बाद में लिखियो त दौरान क़ैद पीर पागारे खेसि पिंजरे में क़ैद शेर वांगुरु लॻा, मज़बूत, बेख़ौफ़, पर पंहिंजे अंदरि हिकु तूफ़ान दॿायो वेठल। आफ्ताब नबी लिखे थो त 18 मार्च जी शाम हिकु बरतानवी आफ़िसर यंग पीर पागारे सां संदन कोठे में मुलाक़ात कई ऐं इतलाह ॾिनी त उन्हनि जी सज़ा ख़िलाफ़ अपीलूं रद्द थी चुकियूं आहिनि। पीर पागारे खे 29 जनवरी 1943 ते केस जी ख़बर ॾिनी वई, पर वकील करण जो वक़्तु न ॾिनो वियो हो। 18 मार्च ते सज़ा जी तस्दीक़ बैदि तदफ़ीन खे सख़्तु ॻुझो रखियो वियो। पोइ सालनि ताईं इहो अक़ीदो रहियो त लाश समुंड में उछलाए वियो, पर आख़िरकार स्टूला ॿेट ते दफ़न हुजण जा सबूत वायसराय जे ॻुझे पैगाम जनरल मोलिस विर्थ जे किताब मां मिलिया।
जॾहिं त हुर अक़ीदत सां चवनि था त शहीद सूर्या बादशाह फ़ाहिबाद आसमान में ग़ाइब थी वियो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं शहीद सूर्या बादशाह बाबति लिखियल ख़ूबसूरत लेख, जेको असीं BBC उर्दू जे तावन सां अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं। हीअ ख़ूबसूरत लेख नामियारे सहाफ़ी ऐं मुहक़िक़ वक़ार हुसैन जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी में तर्जुमो कयो आहे अली अकबर जुणेजे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।